सुघड़ सिंधी ॿोली जा सफ़ीर आहिनि। सिंध जे नाले वारे सुघड़ मरहूम एजाज़ अली शर जी यादि में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। उन हवाले सां ख़ैरपुर मां पेश आहे शकील जावरी जी रिपोर्ट। चवंदा आहिनि त सुघड़ सिंधी ॿोली जा सफ़ीर हूंदा आहिनि। सिंध जे नाले वारे सुघड़ फ़क़ीर एजाज़ अली शर जी यादि में आर्ट्स काउंसिल ऐं सलाद तंज़ीम पारां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में मौजूदु सुघड़नि ऐं ॾात धणियुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त एजाज़ अली फ़क़ीर मुंहिंजो वॾो सौटु हुयो ऐं असां त घणो गॾु बि रहिया आहियूं। हुन वटि फ़न सुघड़ पाइप जो, शाइरीअ जो, मौलूदनि जो, नातुनि जो, मदाहुनि जो बहितरीनु फ़न हुयो ऐं सॼे सिंध में एतिरा सुघड़ हज़रात जेके आयल आहिनि सभिनी सां संदनि शनासाई हूंदी। हुनर, ॾोरियूं, बैत, ॾिठ, पिरोलियूं, गुज़ारतूं ऐं काफ़ी सिंफ़ुनि में हुन तब आज़माई कई ऐं मच कचहरियुनि में महफ़िलुनि में उहो सदाई शरीक थींदा रहिया। फ़क़ीर एजाज़ अली शर साहब जन जो हिकिड़ो ॿोली में वॾो हिकिड़ो कमु हुयो ऐं उनजो क़दम अगभरो हुयो, जंहिंजो जीअं असांजी लोक अदब जे हवाले सां वाबस्ती आहे सुघड़नि जी। ऐं ॾिसूं था त छंछा लतीफ़ बि जेके असां ॾिसूं था त उन वटि बि जेको पैगाम आहे सुघड़ो छंछा लतीफ़ वारो पैगाम ॾिए पियो। उहा ॿोली सुघड़ वटि आहे। फ़क़ीर एजाज़ अली शर साहब जन जो बि हिकिड़ो वॾो कमु हुयो। फ़क़ीर एजाज़ अली शर जी यादि में तजती मड़ाको कयो आहे। उहो सुघड़ हुयो, उहो शाइर हुयो ऐं शाइर सिंधी ॿोली जा अमीन आहिनि। उहे उन्हनि जो जेको पैगाम आहे प्यार मोहबत जो पैगाम आहे ऐं उहो हर जंग आम कयो हिन घुट ऐं ॿुसट वारे माहौल में। जंहिं तव्हां ॾिसो था त जेको किरोना बाबा हुई उन दौरान माण्हू घरनि ताईं महदूद हुया ऐं आर्ट काउंसिल तरफ़ां जेको प्रोग्राम कयो आहे तमामु बहितरीनु प्रोग्राम कयो आहे। एजाज़ साहब जी ख़िदमतुनि जे हवाले सां ई मेड़ाको मुनक़िद करायो वियो आहे ऐं अहिड़ा बिल्कुलु थियणु खपनि ऐं हुन जूं वॾियूं क़ुर्बानियूं हुयूं अदब जे लाइ, इल्म जे लाइ ऐं ॿोलीअ जे लाइ, सिंधी ॿोलीअ जे लाइ स्पेशली हुन तमामु सुठो लिखियो ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते पंहिंजी ज़िंदगी जेका आहे उहा इन हवाले सुघड़ कचहरियुनि जे हवाले सां पंहिंजी अर्पे छॾी। सुघड़नि ऐं ॾात धणियुनि जो चवणु आहे त मरहूम सुघड़ एजाज़ अली शर जूं सुघड़ाइप जे हवाले सां वॾियूं ख़िदमतूं आहिनि। संदसि शाइरी पिणु तमामु घणी मक़बूल थी आहे। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जावरी, आवाज़ टीवी, ख़ैरपुर।